दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे वेलकम चवंदासीं पंहिंजे हिन यूट्यूब चैनल में। दोस्तों अॼु जी अपडेट हिकु ज़बरदस्त बहितरीन अपडेट सां आहे विरट जी वस्ती ड्रामे जे मुताबिक़। अगर दोस्तों तव्हां नवां आया आहियो असांजे हिन यूट्यूब चैनल ते, तव्हां सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे अपडेट ॾियण खां पहिरियां तव्हांखे नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि त शाहिद कोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾींदा ऐं असांजे पेज खे फॉलो लाइक शेयर करे छॾींदा, छो त हीअ चैनल तव्हांखे बर वक़्तु अपडेट्स ॾींदो रहे थो ऐं अॻिते बि ॾींदो रहंदो। दोस्तों अॼु जी अपडेट हिकु बहितरीन अपडेट आहे। दोस्तों काफ़ी ॾींहं तव्हांखे मुहर्रम अल हराम जे करे ड्रामो ही ॾिसण वटां न मिलियो हूंदो ऐं बक़ाया जा एपिसोड 69, 70, 71 कोन मिलिया, छो त मुहर्रम अल हराम जो महीनो हली रहियो हो। उहे मुहर्रम अल हराम जो महीनो 40 ताईं हूंदो आहे, लेकिन माण्हू 10 ॾींहं एतिराम कंदा आहिनि, उन 11, 12 खां पोइ ड्रामा वरी हली स्टार्ट थी वेंदा आहिनि। हाणे तव्हां जंहिं टाइम मुंहिंजी वीडियो ॾिसी रहिया हूंदो तेसीं ताईं थी सघे थो त हीउ ड्रामो अची वियो हुजे, हिन टाइम ते कोन आयो आहे। जॾहिं अपलोड कंदासीं तव्हां ताईं वीडियो पुॼंदो, देरि मथे तव्हां वीडियो ॾिसी सघो था 2 ॾींहं खां 3 ॾींहं खां पोइ या यकदमि उसी दिन ड्रामो अची वियो हुजे। फ़िलहाल जल्दी अची वेंदो, 12, 13 मुहर्रम ते ड्रामो विरट जी वस्ती हलंदो ऐं धमाके सां हलंदो। ऐं ॿी ख़ुशख़बरी बि तव्हांखे ॾींदा हलूं त पंहिंजा वरी ड्रामे जी बि ख़ुशख़बरी अची चुकी आहे। तमामु जल्द नई अपडेट में तव्हांखे उन जी हिकु बहितरीनु ख़ुशख़बरी ॾींदासीं, छो त उहो हिकु मेगा प्रोजेक्ट आहे ड्रामो दोस्तों पंहिंजा वेरी।